टिकटॉकर अलीज़े सहर खां पोइ आयशा अकरम जी भी गैर अख़लाक़ी वीडियो साम्हूं अची वई आहे। टिकटॉकर आयशा अकरम जी वीडियो सोशल मीडिया ते नए बहस खे जनम ॾेई छॾियो आहे। मीनार पाकिस्तान जे वाक़े बाद आयशा अकरम ड्रिघे वक़्त खां सोशल मीडिया जी ज़ीनियत बणियल रही, पर जॾहिं टिकटॉक स्टार जी गैर अख़लाक़ी वीडियो साम्हूं आई आहे त मदाहन तरफ़ां खेसि तनक़ीद जो निशानो बणायो पियो वञे। यादि रहे त लाहौर जे ग्रेटर पार्क में 14 अगस्त 2021 ते टिकटॉक वीडियो ठाहींदे ओचितो हुजूम आयशा अकरम ते हमलो करे ॾिनो हो। मुतासिर टिकटॉकर जो चवणो हो त मूंखे अंदाज़ो न हो त पंहिंजे ई शहर में मां महफ़ूज़ न आहियां। हिक क्लिप में हुन चयो त 400 खां 500 माण्हुनि मूं ते हमलो कयो, मूंसां 10 खां 12 माण्हू हुआ ऐं हुजूम जे माण्हुनि उन्हनि खे मूंखां धार करे छॾियो ऐं मूंखे काबू करे वरितो। मूं ते तशदुद कयो वियो जॾहिं त हुन को अहिड़ो बोल्ड लिबास बि न पहिरियो हो। मूंखे वरी हवा में उछलायो वियो ऐं ख़बर नाहे त मुंहिंजो ॾोह कहिड़ो हो। हुन चयो त मुंहिंजे वहम में बि न हो त अहिड़ो वाक़ियो थी वेंदो। हाणे ताईं यकीन न पियो अचे त इहो सभु मूंसां थियो आहे। इहो वाक़ियो थियण बाद टिकटॉकर वायरल थी हुई ऐं पोइ संदसि फॉलोअर्स वधी विया ऐं मक़बूल थी वई। पर इन वाक़िए बाद संदसि का ॿी वीडियो एतिरी हिट न थी सघी हुई जेका ख़बरुनि में अचे। पर हाणे टिकटॉकर ख़बरुनि में पंहिंजी वायरल थियल हिक गैर अख़लाक़ी वीडियो जे करे आहे। ही वीडियो बि अहिड़ी आहे जहिड़ी अलीज़े सहर जी हुई। अलीज़े सहर बि वीडियो कॉल ते ॻाल्हाईंदे धोखे जो शिकार थी ऐं हिन टिकटॉकर सां बि ईअं ई थियो आहे। हिन वक़्तु टिकटॉकर आयशा जो को रद्द अमल साम्हूं नाहे आयो, पर सोशल मीडिया वापेदार कावड़ियल नज़र अचनि था। अलीज़े सहर जी वायरल वीडियो थियण बाद कुझु वापेदारनि जो चवणो हो त ही टिकटॉकर्स पंहिंजी मक़बूलियत वधाइण लाइ अहिड़ियूं हरकतूं कनि थियूं, जॾहिं त कुझु वापेदारनि टिकटॉकर सां हमदर्दी जो इज़हार बि कयो हो ऐं आयशा अकरम बाबति बि इहो ई चयो पियो वञे त मुमकिन आहे त टिकटॉकर ध्यानु हासिल करण लाइ पंहिंजी वीडियो पाण लीक कई हुजे।